रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी। गंबड़ में वक्फे सां हलंदड़ बरसात तबाही मचाए छॾी। हलंदड़ बरसात सबबि गंबड़ जो सन्नत नगर हिंदू महलो पुराणो ऐं क़दीमी कब्रिस्तान सन्नत आॾो-राम बिल्कुलु बरसाती पाणी जी लपेट में अची वियो आहे, जॾहिं त कब्रिस्तान में 2 खां 3 फुट पाणी पहुची वियो आहे। ॿिए पासे सन्नत नगर मोहल्ले में बरसाती पाणी घटि थी वियो आहे ऐं काफ़ी घरनि खे नुक़सानु थियो आहे। उन सां गॾोगॾु हिंदू बिरादरीअ जो श्रीराम मंदिर खे बि बरसाती पाणी हंधा हंधा नुक़सानु ॾिनो आहे। हिंदू बिरादरी जे अॻवान मेवलदास समेत हिंदू बिरादरी जे माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां म्यूनसिपल कमेटी गंबड़ जे चेयरमैन झाजी लतीफ़ शेख वॾी नाजाइज़ी कई आहे, जॾहिं गुज़िरियल साल वारी बरसात में असांजो कब्रिस्तान ॿुॾी वियो ऐं चौदीवारी करे पट थी वई हुई ऐं मंदिर ज़बून हाल थी वियो हुयो। असां 1000 दफ़ा म्यूनसिपल कमेटी गंबड़ जे चेयरमैन हाजी लतीफ़ शेख खे दरख़्वास्तूं ॾिनियूं, पर बरसातियूं मोटी आयूं, पर असांजो को बि हिन महल ताईं कमु न थियो। साॻियो ई असांजो कब्रिस्तान ॿुॾी वियो, असांजे मुहल्ले जा घर किरी पिया, मंदिर हंधा हंधा टुटी वियो। हिननि हिंदू बिरादरी रहवासियुनि मकानी खाते जे सूबाई वज़ीर डायरेक्टर लोकल गवर्नमेंट DC खैरपुर मीरस AC गंबड़ ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त गंबड़ जो हिंदू मोहल्ला सन्नत नगर ऐं क़दीमी कब्रिस्तान सन्नत आॾो-राम मां बरसात जो पाणी जल्द निकाल करे असांजी बेचैनी ख़त्म कई वञे। मोहल्ला सन्नत नगर में पाणी बीठो आहे, कोई सलाहकार न आयो, कोई तमामु घणी तकलीफ़ असांखे अचण रस्तो बंदि थियो आहे। असां ॾिसो रस्तो आहे कोन। हा, रस्तो जो आहे कोन, पाणी सॼो भरे तलाउ भरियो पियो। पाणी ॾाढो घणो बीठो, रस्तो बिल्कुलु बंदि आहे भाई। साईं साईं जो बीठो आहे, ॾाढो पाणी बीठो आहे हिते, निकिरे थो न साईं सफ़ा ॾाढो पाणी बीठो आहे। महिरबानी करो इहो। हाँ साईं बादल याद है, बादल है बोल बादल याद है। हाँ सही है। ये सॼो साईं मींहं जो पाणी में सची भेजी विया आहिनि, खॾा थी विया नी, ॾाढो ॾाढो पाणी पियो। हे ॾिसो बीठो आहे साईं दरबार संतरी हे पाणी रस्तो बंदि असांजी बरसात जे पाणी जेका सोकल थी विया, सॼी हेर शइ जेका असां सफ़ा हालत थी है। कोई सिम थी विया।